ॿार सुबुह 10 ॻाल्हियुनि जी पुलिस आई आहे असांजो खून छो त बि असांजी वारदात न अची न ॾिसण आया न कनि ऐं सदा चांडे सां पुलिस आंदी आहे करी पई आहे ईअं त न थींदो आहे भाउ जो ॾाढा ई कई आहे सदा चांडे पर को बि असांखे कुझु छो न नुक़सानु सदा कंदो वठंदासीं उहो ज़िमेदार थींदो सॼे पंहिंजे जो हुकूमत असांखे को नथी करे असांजो ॾोही असांखे पैसा लोड़ाइनि पिया कूड़ा केस था ॾियनि मेयर जा सदा खून वारो विहारियूं वेठा आहिनि जवाबदार ते सदा वेठा आहिनि उन्हनि खे पढ़ाइणियूं वेठो आहे सभु जेका असां सां करे थो विहारियूं सदा चांडो थो करे आउं नाले महिरबान माछी वेठल ॻोठ सादिक माछी ऐं IG सिंध ऐं SSP दादू SSP कंबर शहदाद कोट खे अपील थो कयां त 10 महीना अॻु असांजे ॻोठ मां प्यार जो परिणो करे अब्दुल सत्तार जे पुटु सदाम सोलंकी सुमेरा धीउ नसरत सोलंकी जी हैदराबाद हाई कोर्ट में वञी वेठा उन जे एवज़ में असां नानक ॻोल्ह जो आहियूं अची असां सां बेगुनाह घर में अंधाधुंध फेरिंग करे मुंहिंजो भाइटियो क़तलु करे विधऊं ज़ाहिद हुसैन उन जी अमड़ खे चंबे में मथां पई वञी गोलियूं लॻियूं मुंहिंजो सौटु बख़त हुसैन उन जी बाह में गोलियूं ऐं चंबे में लॻियूं मुंहिंजे भाइटे जे पुटु अलीजान खे टंग में बंदूक लॻी जेका उहा हुनजी टंग भॼी पई उन जे बावजूद बि असां FIR कयूंसीं दाहूं कुकू कयूंसीं असांजा खून जा जवाबदार गिरफ़्तार न थिया उन खां पोइ हिन महिल उन्हनि सां वॾा हिकिड़ा सुठा जेके पाड़े जा माण्हू हुआ उन्हनि सभिनी सां असां इहा हक़ीक़तूं बि कयूं त बाबा असां बेगुनाह हुआसीं असां सां हिननि बेगुनाह जहिड़ो छो कयो आहे ऐं असांजो इंसाफ़ु कयो कंहिं बि असांजी ॿुधी कोन अञा बि उन जी मदद कई पहिरें नंबर ते असांजे हिते इलाइक़े में रेस सदा हुसैन उमेर बाब जो भाउ जेका पाण मज़लूमत ॾखे ऐं भॼंदी वते थी पंहिंजे इंसाफ़ जे लाइ उन जे भाउ असां मज़लूमनि जो अहसासु त कोन कयो पर ज़ालिमनि सां गॾिजी उन्हनि जी मालिकी करे उन्हनि जे खे वठी असांजे मथां 3 FIR करायूं अथई मेहर थाणे ते उन खां पोइ उहे कातिल असांजा पंहिंजे ॻोठ में रहाई वेठो आहे हुननि जी वञी धाड़ो हणी ऐं उन्हनि माण्हुनि जूं 2 मायूं खणी आया आहिनि जेके प्यार जो परिणो करे विया उहे बि पंहिंजे ॻोठ ड्रिब कौड़ो खान में रहायूं बंदि कयूं वेठा आहिनि उन जे बावजूद बि वरी बि असांजे मथां अॼु सुबुह 6 बजे पुलिस ते प्रेशर विझी पैसा ॾेई ऐं असांजे मथां रेड करायो अथई 8-10 मोबाइलियूं आयूं आहिनि जेके असांजे घरनि में काइजी पियूं असांजा भॼी वियासीं ॿाहिरि पंहिंजे गिरफ़्तारी करे 2-2 FIR आहिनि असांजे बचड़नि ज़ाहिद जी अमड़ ज़ाहिद जी ससु उन्हनि अची उन DSP साहब खे पंहिंजी हक़ीक़तूं ॿुधायूं ऐं पंहिंजा अहवाल ॾिना त असां सां अहिड़ो ज़ुल्म आहे ऐं असां सां अञा बि ज़ुल्म तव्हां कयो था ऐं बासर माण्हुनि जे चवण ते उन जे करे पोइ उहा पुलिस असांजो भंजड्रा खां बचायो ऐं पोइ हक़ु ॿुधी वापसि वई हली असां हिन महिल बि इहा ई अपील था कयूं त असां मज़लूमनि जी को बि मदद नथो करे असांजे मक़तूल जा जवाबदार बि वेठा आहिनि उन्हनि खे बि पुलिस न कंबर शहदाद कोट ज़िले जी न असांजे गाजी खुआवड़ थाणे जी का बि उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं अञा बि उन्हनि जी मदद ही अहिड़ा जेके माण्हू आहिनि वॾेरा ऐं सभु ॻाल्हियूं बासर उहे उन्हनि जी मदद कयूं असां सां ज़ुल्म कराइनि था असां सां इंसाफ़ु कयो असां तमामु ग़रीब मिसकिन आहियूं हारी माण्हू आहियूं असांखां ज़मीनूं जेके आहिनि असांजे माशियुनि खां ॿियनि क़ौमुनि वारनि खां प्रेशर ॾेई उहे ज़मीनूं हार पिया खसराए छॾिया अथनि मज़दूरनि जे लाइ वञूं पिया किथे ॿाहिरि निकिरी मज़दूरियूं करण जे लाइ
त उहे 3-3 4-4 एफआईआरूं कराए उहे असांजा मज़दूरियूं बंदि करे छॾियूं अथनि ऐं सदा हुसैन जा माण्हू असांजे ॻोठ में अची करे असां उन्हनि खे चयो आहे त बाबा असां वटि मसइला पिया था हलनि तव्हां महिरबानी कयो असां ॾे न अचो उते असांजे ॻोठ में अची असांजे छोकिरनि सां विड़ी पिया आहिनि वरी उहा एफआईआर बि सदा हुसैन असांजे मथां कराए ऐं पंहिंजा माण्हू असांजे चोफेर छॾिया अथई के काॾों फिरंदा अथनि के काॾों फिरंदा अथनि त असां हिननि सां विढ़ूं असां हाणे वञूं त वञूं काॾे महिरबानी कयो असां ते इहो कयो त असांखे तहफ़ुज़ ॾियो ऐं असांजो इंसाफ़ु कयो असां मज़लूम आहियूं असां न वॾेरा आहियूं न शाहूकार आहियूं हू पैसे वारी धोर आहे 200 जिरेब उन्हनि खे ज़मीन आहे उन्हनि खे 5 रुपयनि जी लालच ते या कहिड़ी बि ॻाल्हि ते उन्हनि जी मदद सभु कनि था ऐं असांजा भाउर जेके माना कंबर शाहदाद कोट जे पासे ॾे बि आहिनि उहे बि उन्हनि जी सपोर्ट कनि था उन्हनि खे बि इंसाफ़ु कयो ऐं तव्हां उनखे बि कुझु माना लॻाम ॾियो त तव्हांजो पराए क़ौमुनि में हक़ु न आहे असांजे क़ौमुनि में ॿिया माण्हू घिरी अचे असांजे ॻोठ जा जेके चङा आहिनि उहे बि असांजे लाइ हक़ु सच नथा ॻाल्हाइनि छो जो असां मिसकीन आहियूं कंहिं इंसाफ़ु न कयो आहे 10 महीननि खां वठी असां दाहूं कंदा आयासीं मालिकनि खे वीडिया भरियासीं इहे सदा हुसैन खे मूं उथंदे चयो ज़मीर चांडीअ खे मूं उथंदे चयो त बाबा असां हिननि जा गुनाही न आहियूं न असांजो हुन सां तालुकात आहे हुनखे मारे अचनि असां हुन सां न तॾे ते वेहंदासीं न हुनजो जनाज़ो पढ़ंदासीं असां सां बेगुनाह ज़ुल्म न कनि त बि असां सां ज़ुल्म कयूं कंहिं असांजे लाइ इंसाफ़ु न कयो वधीक असांजी तव्हांखे ऐं अलाह खे अपील आहे त असां सां इंसाफ़ु कयो